नाज़रीन, कराची में बहादुराबाद में औरत पारां नींगर जो लाश अस्पताल में छॾे फरार थियण वारे मामले में शुरुआती मेडिकल रिपोर्ट में नींगर सां बदफ़िल जी तस्दीक थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, पुलिस मूजिब औरत जंहिं गाॾी ते नींगर खणी आई उहा फरहान जावेद नाले शहरी जे नाले ते आहे। पुलिस मूजिब ॿारड़ो घरेलू मुलाज़िम लॻे पियो, संदसि सुञाणप न थी सघी आहे, वधीक जांच करियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, कराची खां बहादुराबाद में औरत पारां नींगर जो लाश अस्पताल में छॾे फरार थियण वारे मामले में शुरुआती मेडिकल रिपोर्ट में नींगर सां बदफ़ेली जी तस्दीक थी वई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे असां सां अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी अब्दुल्ला। शुरुआती मेडिकल रिपोर्ट में अफ़सोसनाक ख़बर इहा आहे त ॿारड़े सां ज़्यादती ऐं हुनजे जिस्म ते तशदुद जा जेके आहे उहे निशान आहिनि। ज़्यादती जी तस्दीक पिणु कई वई, जॾहिं ॿार ते सख़्तु तशदुद करे जिस्म जे ख़ासि उज़वनि ते बि जेको आहे सो तशदुद करण खां पोइ उहे निशान ज़ाहिर थी विया आहिनि। जॾहिं त शुरुआती जांच मूजिबि ॿार जे जिस्म ते जेके सख़्तु निशान आहिनि उहे कंहिं बेरहमाने तशदुद जा निशान आहिनि। जॾहिं त रिपोर्ट मूजिबि ॿार जो मौत बि साह बूसाट ॾियण सबबु थियो आहे, जंहिंमें घुटापण ॾिना विया आहिनि। हुन सां गॾो गॾु नींगर खे छॾे हुननि जेके औरत जो पते जे हवाले सां जेको पुलिस खां पुछा कयोसीं त हुन ॿुधायो आहे त हिन वक़्तु ताईं जेको आहे उन औरत जो पतो न पई सघियो आहे। जॾहिं त औरत जंहिं गाॾी में आई हुई उन गाॾी जा तफ़सील कढी छॾिया आहिनि। जेका गाॾी मीरा आहे ऐं मालिक जेको उन ते पहुचण जी कोशिशि कई पई, जॾहिं त मालिक जो जेको नाले ते गाॾी आहे उनजो नालो फरहान जावेद ॿुधाए पियो वञे, जेको ॿार जे घर जे मुलाज़िम लॻी रहियो आहे। जॾहिं त ॿारड़ो जेको आहे सो हिन वक़्तु जेकी उन लाश आहे उहो पोस्टमार्टम बाद फाइनल जेके रिपोर्ट आहे उहा पिणु जेको आहे उन लाइ जुज़ा वरिता विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।